मकानी चूंड के पहिरीं मरहले में 4 डिवीजन 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी है। वहां तफ़सील ॾींदा हलूं पिया त सखर लाड़काणो शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखा डिवीजन में जेको आहे सो पोलिंग अमल जारी है। हिन वक्त वोटर्स जो जेके कतारूं लॻल आहिनि। इन हवाले से भिरिया सिटी में नदीम मंगी असां सां वीडियो लिंक ते मौजूद है। जी नदीम। जी बिल्कुल, बल्दियाती इलेक्शन के हवाले से भिरिया सिटी में भी वोटिंग जो अमल शुरू थी चुका है। भिरिया सिटी के 3 टाउन कमेटियुनि समेत 14 यूसियुनि ते वोटिंग जो अमल शुरू थी वियो है। सुबह सवेर जो पोलिंग स्टेशन ते मर्द तोड़े औरतों की वही तादाद पहुंची चुकी है जेका पंहिंजे वोट जो हक अदा कर रही है। मां हिते तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त भिरिया सिटी के गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल और गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में भिरिया सिटी के 6 वार्डन जा जेके पोलिंग बूथ लगाए विया आहिनि जिथे मर्द और औरतों जो वही तादाद जो है सो मौजूद है जेके पांजे वोट जो हक अदा कर रहा है। इतने मैं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त भिरिया सिटी के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में वोटर जे जेको है सो बैलेट पेपर ते उम्मीदवार पारां ठप्पो हण तां झेड़ो पिण थी पियो, जंहिंखां पोइ पोलिंग जो अमल बंद थी वियो। पोलिंग जो अमल बंद थियण सबब जो है सो इंतजामिया के कॉल कई वई, जेका इंतजामिया पहुंची जो है सो माण्हुनि खे छिड़ विछड़ कयो ऐं पोलिंग जो अमल के ॿीहर शुरू करायो। हिते मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त भिरिया सिटी जी 3 टाउन कमेटियुनि समेत 14 यूसियुनि ते पुलिस सिक्योरिटी जा इंतजाम सरअंजाम ॾेई रही है। जॾहिं त भिरिया सिटी की पोलिंग स्टेशन ते पानी ऐं छांव जो को भी बंदोबस्त न कयो वियो, जंहिं करे सख़्त गर्मीअ में वोटर जो परेशान हाल नज़र अची रहा है। जी।